MPA तंज़ीला कंबराणी चयो आहे त नेब धुर बणिजी चुकी आहे। नेब कूड़ा केस ठाहे PP क़यादत खे गिरफ़्तार करे डिॼारणु चाहे थी। हुन नेशनल प्रेस क्लब बदीन में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जेकर इदारा कंहिंजे ख़ासि इशारनि ते हलिया त उन सां मुल्क तबाह थींदो। जेकी कूड़ा केस नेब ठाहे रही आहे ऐं नेब जेका धुर बणिजी वई हली आहे, उन सिलसिले में आसिफ़ अली ज़रदारी साहब हुजनि, आगा सिराज साहब हुजनि, अदी फ़रियाल टालपुर हुजे, उन्हनि सभिनी खे कूड़नि केसनि में फासाए अॻिते जेको हिननि जो पूरी नीयत नज़र अची रही आहे पाकिस्तान खे तबाह करण जी। छो जो इदारा जेके आहिनि उन सां मुल्क ठहंदो आहे। जहिड़ी तरह सां इदारा कंहिंजे ख़ासि ज़हन ते इशारनि ते हलणु लॻंदा त उन सां असांजो मुल्क कमज़ोर थींदो। असांजो ही मुल्क खे मज़बूत बनाइण लाइ, पाइदार बनाइण लाइ असांजी क़यादत क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। भुट्टो साहब फांसी हिन मुल्क जे करे खाधी। असां कोन चाहींदासीं त हीउ मुल्क, ही इदारा कंहिंजे इशारनि ते तबाह थियनि। असीं सम्झूं था हीअ ॻाल्हि सिर्फ़ु आसिफ़ अली ज़रदारी साहब खे झलणु या अदी फ़रियाल साहिबा खे झलणु या आगा साहब खे झलण लाइ न आहे। अहिड़ा केस त कई न ते आहिनि। अहिड़ा केस त तव्हां KPK जे केतिरनि वज़ीरनि ते कोन आहिनि। अहिड़ा केस फेडरल गवर्नमेंट जे केतिरनि माण्हुनि ते, हींअर बि नेशनल असेंबली में जेके ट्रेजरी बेंचुनि ते वेठा आहिनि उनमें केतिरनि माण्हुनि ते इहे केसिस आहिनि। उनजे बावजूदि उहे ॿाहिरि आहिनि। मतिलबु त ही केसनि जी ॻाल्हि न आहे, ही नेब जी ॻाल्हि न आहे, ही अरिड़हीं तरमीम जी ॻाल्हि आहे। ही नीयत सुठी न आहे, ही नीयत मुल्क खे तबाह करण जी आहे। ही माण्हू दरअसल मुल्क जा न आहिनि, ही मुल्क सां न बीहंदा। इन लाइ असीं चाहियूं था त पीपुल्स पार्टी न, पूरो मुल्क जो बचो बचो ॿाहिरि निकिरी अचे। छो जो हाणे सवाल आसिफ़ ज़रदारी फ़रियाल टालपुर जो न, हाणे सवाल पाकिस्तान जो थी रहियो आहे। सो महिरबानी करे तव्हांजे तवसत सां बि चवंदसि, पाकिस्तान जी हर औरत खे, हर भेण खे चवंदसि त हीउ मुल्क सिर्फ़ु पीपुल्स पार्टी जो कोन्हे, तव्हां सभिनी जो आहे ऐं तव्हीं सभई इन लाइ गॾु थियो। छो जो हिन जूं नीयतूं सुठियूं न आहिनि, हिननि जूं नीयतूं पाकिस्तान जे लाइ न आहिनि।